ला थियन 2 कलाक थियन ट्रैक्टर वो चेसई साहब जो हुकुम हिकड़ो टके जो आहे हिकड़ो इयो लूसी हिकड़ो उनी जे करे हिकड़ो टके ता अंदर खाली कयूं बीठा हो ता के बाहर वणन कोन था दिन बाहर न था ता के जरगमाल बनायो बैठा है वेठा अंत बनाई न जे पीऊ जी दादागिरी आ हिकड़ी बदमाशी आ इनन जी मार्केट कमेटी अनाज मंडी मीरपुर माथेलो ही ॾिसो मार्केट कमेटी अनाज मंडी मीरपुर माथेलो अदा केर आहे हिते तव्हांजो नालो छा आहे दा केर थींदा हो छा आहे तूं पटेल रिटायर थियल हिकु ताला कया आहिनि चेयरमैन जो नालो छा आहे रवि कुमार उन्हीं तव्हांखे हुकुम ॾिनो आहे न छो ताला ॾिना अथनि छा वजह आहे रसीद कटेंदा ट्राले रा उन जे करे तर भरे ई हलिया वञनि था पर तव्हांखे पैसा ॾियनि असां पगार जो मसलो हूंदो आहे साईं तव्हांजे पगारनि जो मसइलो रवि कुमार माना हर बोरी ते पैसा वठंदो रसीद कटाईंदा ट्राले चाबी अथो चाबी आहे मां हलो खोलियो हुकुम थींदो मुंहिंजो हुकुम आहे तव्हांखे हलो खोलियो बा मुंहिंजो हुकुम आहे ॿी सूरत में तुंहिंजो ताला मां पाण पंहिंजे हथनि सां भञींदुमि बाबा हलो बा तव्हां पंहिंजा ताला बचायो अॻे ग़रीब माण्हू आहियो हलो खोलियो बा ये 200 बचे इहे तव्हांजा 200 बचनि हिकु आईंदा ही ताला न लॻल हुजनि साहिब खे ॿुधाए छॾिजां था ही लाइफ ॾिसंदो तव्हां सां मुंहिंजो जहिड़ो कोन्हे तव्हां मुंहिंजा भाउ आहियो तव्हां परेशान न थियो अदा 10 साल जो पगार रहनि न ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ो मिंट पाण में ॿाहिरि आहियूं नाका ख़तम थी विया भत्ता ख़तम थी विया हाणे छाजो गुंडा टैक्स अथसि कहिड़े कानून तहत अथसि असां मुलाज़िम हेठि कुझु बि न आहे चलो हलो खोलियो अचो मां तव्हांखे रोकियां थो ॿीहर तव्हां ताला न हणिजो अदा मां तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न मां तव्हांखे रोकियां थो ॿीहर ताला न हणिजो मां तव्हां गुज़ारिश कयां थो उहो पाण अची पंहिंजे हथनि सां हणे ठीकु आहे न तूं छो जो तूं मुंहिंजो भाउ आहे तूं नंढो हिकिड़ो मिंट बा तूं नंढो मुलाज़िम आहे तूं मुंहिंजो भाउ आहीं पर आईंदा मां तोखे गुज़ारिश कयां थो भरे लाइफ में आईंदा तव्हां ताला न हणिजो रवि दलाल अची पाण ताला हणी आहे रवि कुमार दलाल अची ताला हिते पाण हणे छाजी गुंडागर्दी आहे जी छाजा आहे भत्ता आहिनि ही सभु यरगमाल बनायो वेठा आहिनि ही सभिनी खे यरगमाल बनायो वेठा आहिनि जीअं त रवि जा वाठा आहिनि त रवि खे मां ॾिसी वठां थो ही यरगमाल बनायो वेठा आहिनि हिननि खे ॿाहिरि न पियो छॾियो वञे हे गाॾियूं सभु यरगमाल बनायो वेठा आहिनि हिननि जे ड्राइवरनि खे हिननि खे अबा कहिड़े टाइम खां बीठो आहियां तव्हांखे ॿाहिरि वञणु कोन था छॾनि अल्लाहु अकबर रवि कुमार मूंखे ॻोल्हे त ॾियो मूंखे रवि कुमार ॻोल्हे त ॾियो ए पाण मूंसां मने ई चाबी मूं वटि आहे हिन जो कहिड़ो कसूर आहे भाउ रवि कुमार हुकुम ॾींदो त हिन जो कहिड़ो कसूर आहे दा हा बहरहाल खोलियो तव्हां ॿीहर ताला न हणिजो चेयरमैन पाण पंहिंजे हथनि सां हले हाणे हलो भाउ अचो वञो ही यरगमाल बणियल आहे हिकिड़ो मिंट बीजा नालो छा थी नालो कहिड़े ॻोठ जो आहे घोटकी जो आहे केरु थींदो आहे भाउ घोटो आहे न तुंहिंजो केस हिन जे मथां मां दाख़िल कराईंदुमि तोखे जेको यरगमाल बणायो वेठो आहे न उनजो केस हिननि जे मथां दाख़िल कराईंदुमि कोई कंहिंखे 5 रुपया न ॾे तोखे मुंहिंजी ख़बर आहे न मां तव्हां सां गॾु बीहण वारो आहियां कोई कंहिंखे 5 रुपया न ॾे मां वेठो आहियां पोइ छा चवंदा आहिनि गुंडा टैक्स कोई न ॾे आयो आहे मां वञा थो कोई कंहिंखे 5 रुपया न ॾे को 500 ॾियण जी ज़रूरत कोन्हे कहिड़ी ॾिसी आयो आहियां साईं महिरबानी मुंहिंजी गाॾी मुंहिंजी जो ख़्यालु कजो मतिलबु कोई काहे वञे रवि कुमार वेठो आहे हे गाॾी जो बीठी अथसि रवि कुमार जी हे गाॾी कंहिंजी आहे जीअं बा रवि कुमार जो कोन्हे न ठीक है रवि कुमार जी गाड़ी कोने है कोई वेठो अंदर दिखी आयो आहियां मां एॾो अंदरो गिरी ॾिसी आयो आहियां साथियों ठीक है सर मेहरबानी ही रवि कुमार आहे
मार्केट कमेटी मीरपुर माथेलो जो चेयरमैन जेको मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ड्राइवरनि खे मज़दूरनि खे अनाज मंडी मीरपुर माथेलो में यरगमाल बणायो वेठो हो। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वधि खां वधि लाइव वीडियो शेयर कयो त जीअं हिन जे ख़िलाफ़ कार्रवाई कराए सघिजे, हिन खे पट्टो ऐं लगाम विझी सघिजे। ही गुंडा टैक्स वठे थो पियो मज़दूरनि खां, हारियुनि खां, किसाननि खां। ही कहिड़ो तरीक़ेकार आहे? डीसी घोटकी इसका जवाब, इन जो जवाब तव्हांखे ॾियणो पवंदो। डीसी घोटकी शेर ज़मान पठान साहब, इन जो जवाब तव्हांखे ॾियणो पवंदो। ही कहिड़ी गुंडागर्दी आहे? हिन जे मथां केस दाख़िल थियणु घुर्जे।